नाज़रीन, अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। सेनेट जे इजलास में वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद जे तक़रीर दौरान पीपी सेनेटरनि एहतजाज कियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, अवां खे अपडेट कंदा हलूं त सेनेट जे इजलास में वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद जी तक़रीर दौरान पीपी सेनेटरनि एहतजाज कियो आहे। ऐवान में गोड़ वारो माहौल पैदा थी वियो। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद जो चवणु हो त सिंध जी तरक्की जो पैसो जाली अकाउंट जे वर चढ़ी पियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सेनेट जे इजलास में वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद जी तक़रीर दौरान पीपी सेनेटरनि एहतजाज कियो आहे। ऐवान में गोड़ वारो माहौल पैदा थी वियो। अवां सां अहम ख़बर शेयर पिया कयूं। सेनेट जे इजलास में वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद जी तक़रीर दौरान पीपी सेनेटरनि एहतजाज कियो आहे, जॾहिं त ऐवान में गोड़ थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ इस्लामाबाद कुर्बान बलोच खां। जी कुर्बान, छा अपडेट्स आहिनि? जी नाज़रीन, असां कोशिशि करे रहिया आहियूं त असां कुर्बान सां राब्तो करे सघूं ऐं अव्हां खे वधीक अपडेट करे सघूं। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त सेनेट जे इजलास में वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद जी तक़रीर दौरान पीपी सेनेटरनि जो एहतजाज कयो वियो। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद जो चवणु आहे त सिंध जी तरक्की जो पैसो जाली अकाउंट जे वर चढ़ी वियो आहे ऐं मनी लॉन्ड्रिंग ज़रिए ॿाहिरि आयो आहे। ख्वाजा आसिफ जूं इस्लामाबाद, गुजरांवाला, सियालकोट में मिल्कियतूं आहिनि। अवां सां अहम ब्रेकिंग न्यूज़ शेयर पिया कयूं। सेनेट जे इजलास में वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद जी तक़रीर दौरान पीपी सेनेटरनि एहतजाज कियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद जो चवणु आहे त सिंध जी तरक्की जो पैसो जाली अकाउंट जे वर चढ़ी वियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ इस्लामाबाद कुर्बान बलोच खां। जी कुर्बान, छा अपडेट्स आहिनि? जी कुर्बान, छा अपडेट्स आहिनि? जी नाज़रीन, अव्हां खे ॿुधाईंदा हलूं कि फ़नी ख़राबी सबबि असांजो कुर्बान सां राब्तो न पियो थी सघे। सेनेट जे इजलास में वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद जी तक़रीर दौरान पीपी सेनेटरनि एहतजाज कयो आहे। अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर पिया कयूं। सेनेट जे इजलास में वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद जी तक़रीर दौरान पीपी सेनेटरनि एहतजाज कियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद जो चवणु आहे त सिंध जी तरक्की जो पैसो जाली अकाउंट जे वर चढ़ी वियो ऐं मनी लॉन्ड्रिंग ज़रिए ॿाहिरि आयो। हिकु दफ़ा ॿीहर असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में आवाज़ टीवी जे रिपोर्टर कुर्बान बलोच सां। जी कुर्बान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी अॼु सेनेट जो इजलास चेयरमैन सादी संदरानी जी सदारत में मुनक़द थियो। उन में अपोजिशन तरफ़ां जेके क़ौमी इंसाफ़ ब्यूरो, नेब ऐं ॿियनि जेके सरकारी इदारा उनजी कारकर्दगी जे हवाले सां जेके तहरीकूं रिथियूं हुयूं, पेश कयूं हुयूं, उन ते बहस कयो वियो। हिन क़ौमी इजलास में अपोजिशन नेब ते हुकूमत जी कारकर्दगी ते तनक़ीद कई आहे ऐं मुतालबो कयो आहे त सियासतदाननि सां गॾु फ़ौज ऐं जजनि जी जो बि हिसाब कयो वञे। उन हवाले सां गॾियल हिकिड़ो मैकेनिज़म आहे उहो तयारु कयो वञे। ऐं अपोजिशन जी इहा दावा ही त PDM जी तहरीक जी रोशनी में ही मौजूदा हुकूमत ख़तमु थी वेंदी ऐं अवाम खे छुटकारो मिलंदो। जॾहिं त उन जे रद्द अमल में वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद सख़्तु तनक़ीद कई आहे, जंहिंमें हुन अॻूणनि हुकूमतनि हुक्मराननि खे तनक़ीद जो निशानो बनायो। हुन अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो, अॻूणे वज़ीर मियां नवाज़ शरीफ ते उन ते सख़्तु तनक़ीद कई ऐं हुन दावा कई त इमरान ख़ान पंहिंजी हिलाल जी कमाई त मुल्क खणी आयो, पर माज़ी जा हुक्मरान मुल्क मां जेको बि क़ौमी पैसो हुयो उहो लुटे फुरे ॿाहिरि मनी लॉन्ड्रिंग जे शकल में ऐं जाली अकाउंट जे शकल में ॿाहिरि खणी विया। ऐं हुनजो इहो मौक़ुफ़ हो त सिंध में जेके अरब रुपयनि जो पैसो हुयो बेनज़ीर भुट्टो जी दौर खां वठी हींअर ताईं उहो पैसो जाली बैंक अकाउंट जे ज़रिए ॿाहिरि मुंतक़िल कयो वियो ऐं हुक्मरान पंहिंजा असासा ठाहिया ऐं सिंध जे अवाम खे कुझु बि नाहे मिलियो। जी ठीकु आहे, वरी महिरबानी अव्हां जी अपडेट करण लाइ।